सिटी कोर्ट में स्पेशल जज ओला जी अदालत शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीरानी के आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। CTD कराची तरफां गनी अमान चांडे ऐं सरमद मीरानी के जुडिशियल मजिस्ट्रेट ओला जी अदालत में राहदारी रिमांड लाइ पेश कयो वियो। अदालत में CTD पारां रिमांड लाइ दरख़्वास्त बिनी के मच्छर कॉलोनी मां गिरफ्तार करण ऐं संदन कब्ज़े मां धमाकेदार मादो हथ करण जी दावा कई वई। CTD जे जांच ऑफिसर दाख़िल दरख़्वास्त में संदस तालुक पाबंदी मड़ियल तंज़ीम सां ॾेखारियो। CTD अदालत के राहदारी रिमांड लाइ दरख़्वास्त कंदे सुभाणे खेनि दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश करण ताईं पाण वटि रखण जी इजाज़त घुरी। अदालत जांच ऑफिसर खां पुछाणो कयो त मथनि कॾहिं केस दाख़िल थिया आहिनि। इन वक़्त ताईं संदन केतिरा बयान रिकॉर्ड कया विया आहिनि। FIR देर सां छो दाख़िल कई वई आहे। CTD जे जांच ऑफिसर अदालत के को बि जवाब न ॾेई सघियो। अदालत में गनी अमान चांडे ऐं सरमद मीरानी जे वकील आमिर नवाज़ वड़ाइच ऐं ॿियनि मौक़िफ़ अख़्तियार कंदे चयो त गनी अमान खे 28 जना अस्पताल मां ऐं सरमद खे 29 तारीख़ ते खयो वियो। CTD छंछर ॾींहुं मथनि केस दाख़िल करे संदन गिरफ़्तारी ज़ाहिर कई आहे। ॿिन्ही धुरियुनि जो मौक़िफ़ ॿुधण खां पोइ अदालत गनी अमान ऐं सरमद मीरानी जो रिमांड ॾियण बदिरां खेनि आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालती हुकुम खां पोइ CTD गनी अमान ऐं सरमद खे अदालत मां खणी विया। CTD जे जांच ऑफिसर चयो त अदालत ग़लति फ़ैसिलो कयो आहे। असां जवाबदार खे आज़ाद न कंदासीं, फ़ैसिले खे चैलेंज कंदासीं। वकील आमिर नवाज़ वड़ाइच सिंध TV न्यूज़ ऐं मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त जांच ऑफिसर अदालती हुकुम खे न मञी तौहीन अदालत कई आहे। कोर्ट ने उन सारी चीज़ों को अंडरस्टैंड किया, उसको अप्रिशिएट किया और उन्होंने उनको जो है रिलीज़ कर दिया, 63 में डिस्चार्ज कर दिया और उसके जो है 5-5 लाख रुपए के मुचलकों पे पे किया। अब कोर्ट ने वो मुचलके भी ले लिए, रिलीज ऑर्डर भी दिया, तो बाहर से पता चला कि पुलिस कस्टडी लेके भाग गई है। अब ये पुलिस को हमारी अभी भी मेरी बात हुई है तो वो ये कह रहे हैं कि भाई हम ये जज साहब के आर्डर को नहीं मानते। मैंने कहा नहीं मानते हो, आप कोर्ट में लिख के दे दो। इन मौके ते शागिर्द अॻवाननि खे अदालत में पेश करण वक़्तु अदालती अहाते में ॿिन्ही जे मिटनि माइटनि क़ौमी कारकुननि ऐं वकीलनि जो वॾो अंग मौजूदु हो। हिन मौके ते सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कंदे गनी अमान जी भेण सिंधु अमान रोईंदी रही। हुन चयो त मां कहिड़ी अदालत में वञा, मूंखे किथे इंसाफ़ मिलंदो। नवा कानून ठाहे ॾियनि, मूंखे के नवा आईन ठाहे ॾियनि जितां मां पंहिंजे गनी खे खणी अचां। मूंसां इंसाफ़ कयो, मूंसां इंसाफ़ कयो, मूंखे पंहिंजो गनी मोटाए ॾियो। इन्हनि जूं अदालतूं कंहिं कम जूं न आहिनि। अदालती हुकुम बावजूद भी CTD अमलदारन पारा गनी अमान चांडियो ऐं सरमद मीरानी के आज़ाद न कयो। ॾिसणो इहो आहे त सुभाणे दहशतगर्दी तोड़ वारी अदालत में छा थींदो आहे। कैमरामैन अरसलान अमन सां गॾु सिकंदर भुट्टो, सिंध TV न्यूज़, कराची।